Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. ये ईवान मुतालबा करता है कि फ्रांसीसी सफ़ीर को मुल्क से निकालने के मसले पर बहस की जाए। तमाम यूरोपीय ममालिक बिलअमूम और फ्रांसीसी बिलखसूस को इस मामले की संगीनी से आगाह किया जाए। तमाम मुस्लिम ममालिक से मामले पर सैर हासिल बहस की जाए, बात की जाए और इस मसले को इज्तिमाई तौर पर बैनुल-अक़वामी फोरम्स पर उठाया जाए। All those in favor of the aye. All those that say no. I think I have it in considered motion adopted. जी नहीं, आप अपना लैंग्वेज सीखा। आप हमेशा जो है इस तरह बिहेव करते हैं। आपको भी मैं वो काम करूंगा। आप अपने हाथ में रहें, आप भी अपने हाथ में रहें। आप जो है ना अपने हाथ में अपनी सीट पे जाएं, अपनी सीट पे जाएं। आप सीट बात सुने, बात करें ना। आप बात करें प्लीज, आप बात करें प्लीज। हुकूमत TLP जे मुतालबे तहत फ्रांसीसी सफ़ीर जी मुल्क बदरी ऐं नामूस रिसालत बाबति ठराव क़ौमी असम्बली में पेश करे छॾियो। अपोज़िशन जो एहतजाज ऐं गोड़। स्पीकर असद कैसर ऐं नवाज़ लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी हिक ॿिए सां तेज़ थी विया। ठराव में फ्रांसीसी मैगज़ीन तरफ़ां नामूस रिसालत जी तौहीन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। ठराव में चयो वियो आहे त तौहीन रिसालत ते फ्रांसीसी सफ़ीर खे मुल्क बदर करण वारे मसइले ते पार्लियामेंट में बहस कयो वञे। फ्रांस सूधो समूरनि यूरोपी मुल्कनि में मामले जी संगीनी खां आगाह कयो वञे। आलमी लाॻापन जा मामला रियासत खे तय करणु घुरिजनि। को बि फ़र्द, गिरोह या जमात आलमी लाॻापन हवाले सां बिना जवाज़ दबाव नथी विझी सघनि। सूबाई हुकूमतूं समूरनि ज़िलनि में एहतजाज लाइ हंधि तय कनि। एहतजाज रस्तनि बदिरां मख़सूस जायुनि ते कयो वञे त जीअं अवाम लाइ के बि रुकावटूं पैदा न थियनि। पाबंदी पियल तंज़ीम TLP जे मुतालबे तहत ठराव पेश करण लाइ क़ौमी असम्बली जे इजलास में अपोज़िशन पार्टीज़ JUIFA ऐं नवाज़ लीग जी शिरकत। नवाज़ लीग हुकूमती ठराव खे अणपूरो करार ॾींदे गॾियल तौर नओं ठराव तयारु करण जो मुतालबो। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी चयो आहे त हुकूमत खे पार्लियामेंट जो इजलास हलाइण खां अॻु अपोज़िशन सां राब्तो करणु घुरिजे। हुकुमरान पार्लियामेंट खे अखाड़ो ऐं बदतमीज़ी जो अॾो बणाए छॾियो आहे। ठराव जो नओं मतन तयारु करण लाइ 1 कलाक जो वक़्तु ॾिनो वञे। ठराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर थियणु घुरिजे। JUIMNA असद रहमान TLP सां मुआहिदो पार्लियामेंट में पेश करण जो मुतालबो कंदे चयो आहे त ठराव ते अपोज़िशन खे नज़रअंदाज़ कयो वियो त पार्लियामेंट जी कार्रवाई हलणु न ॾिनी वेंदी। ॿुधायो वञे त वज़ीर आज़म जो पॉलिसी बयानु अचण बैदि TLP सां छो ॻाल्हियूं कयूं वयूं। राति जे वक़्तु थियल अॻभराई बाबति ऐवान खे एतमाद में वरितो वञे। मीडिया खे बि अवाम ताईं हक़ीक़तूं पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वञे। पीपल्स पार्टी क़ौमी असम्बली जे इजलास में शिरकत न कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाबंदी पियल तंज़ीम TLP जे मामले में वज़ीर आज़म पाण गन फैलायो। हाणे उहे गन पाण साफ़ करे या घर हलियो वञे। जारी कयल बयान में बिलावल चयो त हुकूमत ऐं TLP विच में थियल मुआहिदो पार्लियामेंट में पेश न कयो वियो। वज़ीर आज़म मामले ते पार्लियामेंट खे एतमाद में न वरितो ऐं असम्बली में बि बयानु न ॾिनो। हुकूमत रस्तनि ते एक्शन खयो ऐं तंज़ीम खे करदम करार ॾिनो। PTI हाणे पार्लियामेंट पोयां लिकणु घुरे थी। हुकुमरान पाण खे अकुल कुल सम्झनि था। असां चऊं था त वेही ॻाल्हियूं करियो, पर हुकुमरान ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहिनि। आर्मी चीफ जी कोशिशुनि बावजूदि हुकूमत कश्मीर मसइले ते अपोज़िशन सां ॻाल्हियूं न कयूं। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त कंहिं जमात ते पाबंदी लॻाइणी आहे त इहो मामिलो असम्बली में आंदो वञे। 32 सालनि जे कैरियर में अहिड़ी बदतरीन पार्लियामेंट कॾहिं न ॾिठी आहे। पार्लियामेंट खे मच्छी मार्केट बणायो वियो आहे। उते सेलर वेठा आहिनि। सखर जी अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो त नंढे कद वारे जियाले मंसूर मेथले जी शादी जो इंतज़ाम मूं ई कयो हो। जियाले खे चयो त तूं शादी कर त जीअं मुंहिंजी ज़मानत थी वञे। बात यह है कि मैंने उसे बुला के कहा कि देखो तुम शादी कर लो, क्योंकि वो शादी मैंने ही उसकी अरेंज की थी। शादी कर लो, तू शादी करेगा तो मेरी जमानत भी हो जाएगी। वफ़ाक़ सिंध जे अवाम जा मसला हल करण लाइ सूबाई हुकूमत सां गॾु कमु करण लाइ तयारु आहे।
वज़ीर आज़म खे सिंध में पुलिस ख़िलाफ़ शिकायतुनि बाबति आगाह करे छॾियो। सिंध में पुलिस गर्दी जो मसइलो अञा बि आहे। गवर्नर इमरान इस्माइल मलीर ऐं ठट्ठे जे दौरनि दौरान चयो त सिहत कार्ड स्कीम ॿियनि सूबनि में शुरू थी वई आहे। सिंध सरकार जे राज़ी न थियण सबबि सूबे में स्कीम शुरू न थी सघी। वॾे वज़ीर मुराद अली शाह खे हथ ॿधी अपील करियां थो त सिहत कार्ड जारी करण लाइ वफ़ाक़ सां सहकार करे सूबे जे मसइलनि ते वॾे वज़ीर सां मुलाक़ात बाद वज़ीर आज़म खे रिपोर्ट पेश कंदुसि। सिंध हाई कोर्ट गुज़ारा अलाउंस समेत ज़कात जी रक़म जारी करण ते पाबंदी लगाए छॾी। ज़कात ऐं ॿियनि अलाउंस जी मद में जारी थियल रक़म जो रिकॉर्ड तलब। अदालत रिमार्क्स न त गुज़ारा अलाउंस, ईद पैकेज, मैरिज अलाउंस ऐं दीनी मदरसनि खे फंड्स ॾियण बाबति मैकेनिज़म नाक़िस आहे। लॻे थो त यतीम माण्हुनि जा अरबे रुपया सियासी माण्हू खाई वेंदा आहिनि। अदालत सेक्रेटरी ज़कात सां मुख़ातिब थींदे चयो त सेक्रेटरी साहब 2 हफ़्तनि जो टाइम ॾेई रहिया आहियूं। सिंध जे समूरनि ज़िलनि जो रिकॉर्ड पेश करियो। अदालत ईंदड़ ॿुधनी ते सिंध बैंक जे सूबाई सदर खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। ज़कात खाते जे सेक्रेटरी ॿुधायो त असां वटि 1 लख मुस्तहिक रजिस्टर्ड आहिनि जिन खे हर साल 12,000 रुपया ॾिना वेंदा आहिनि। अदालत चयो त गुज़ारा अलाउंस बदिरां माण्हुनि लाइ रोज़गार स्कीम छो न पिया ॾियो। अदालत सिंध जे समूरनि ज़िलनि में विरहायल रक़म जा तफ़सील तलब कंदे ॿुधनी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। छा तव्हां पंहिंजी घरवारी जे बैंक अकाउंट्स खां मुकमल लातालुक़ आहियो? परॾेह में मिल्कियतूं ख़रीद करण लाइ उमाणियल रक़म ऐं ख़र्च सां तव्हांजो वास्तो नाहे। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फैज़ ईसा खां 3 सवाल पुछी वरिता। सुभाणे जवाब जमा कराइण जी हिदायत। ॿुधनी दौरान जस्टिस काज़ी फैज़ ईसा दलील ॾींदे चयो त इमरान ख़ान ऑफशोर कंपनी जो एतराफ़ कयो। मूं लाइ इमरान ख़ान जहिड़ो मयार न रखियो वञे। मुंहिंजे ख़िलाफ़ ॾिनल हुकुम वापसि वरितो वञे। ऐं रुॻो अदलिया ऐं मुल्क लाइ जज़्बाती थींदो आहियां। 12 मई वारे वाक़े जी जांच थिए हा त ज़िम्मेवार अॼु दुबई में न हुजे हा। जेका बदनीयती मुंहिंजे केस में आई आहे उहा कॾहिं न आहे ॾिठी। जस्टिस उमर अता वंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त पाण खे आजो कराइणो अथव त वाज़े ॿुधाए छॾियो लंडन जे मिल्कियतनि में तव्हांजो पैसो शामिल नाहे। तव्हांजी घरवारी तव्हांजे करे अदालत में आहे। अॻिते केर बि पंहिंजी ज़ाल खां पुछण बिना जज न थिए। जज ऐं जजिस जे ख़ानदान जे बारे में को बि दोखो न थियणु घुरिजे। शुगर माफिया सट्टेबाज़नि ऐं मिल मालिकनि सां गॾिजी 110 अरब रुपया कमाया। जवाबदारनि कराची में 16 व्हाट्सएप ग्रुप ठाहिया हुआ। कराची जी अदालत में खंड स्कैंडल बाबति FIA तरफ़ां जमा करायल उबूरी चालान में इंकिशाफ। चालान मूजिबि कराची ऐं पंजाब जे सट्टेबाज़नि गॾिजी खंड जी क़ीमतुनि ते सट्टो खेॾियो। जवाबदार खंड जूं क़ीमतूं वधाए रहिया हुआ। सिंध हाई कोर्ट सखर सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि वारे केस में एक्सियन सखर जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। एक्सियन आपाशी खे 27 अप्रैल ताईं गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अदालत तरफ़ां कैटिल कॉलोनी में प्लॉटनि जी अलाटमेंट मैरिट ते करण जो हुकुम। कश्मीर में 3 ॾींहं अॻु ज़मीन ते उछलाए क़तल थियल नीगर सुधीर मीराणी वाक़े जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार ज़ुल्फ़कार मीराणी नीगर खे ज़मीन ते उछलाए रहियो आहे। पुलिस ज़हनी तवाज़ुन ख़राब हुजण जो जवाबु ॼाणाए जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। जोही भरिसां घर जी भित किरण सबबि 3 ॿारड़ा दॿिजी पिया। ॻोठाणनि मासूम ॿारड़े जो लाश ऐं 2 ज़ख़्मियुनि खे मलबे मां कढी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हैदराबाद जी खानगी स्कूल जी रिहाइशगाह मां लेडी टीचर जो लाश हथ। हिकु लेडी टीचर बेहोश। मुबारक कॉलोनी में स्कूल मां नारी आमीना जो लाश ऐं सुल्ताना बेहोशी वारी हालत में हथ आई। पुलिस पोस्टमार्टम रिपोर्ट खां अॻु ई नारी जे मौत जो कारण फूड पॉइज़न ॼाणाए छॾियो। वारसनि तरफ़ां मौक़िफ़ ॾियण खां इनकार। ऐं सिंध हाई कोर्ट सखर 266 म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे ईद खां अॻु पघारूं जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त ते ॿुधनी दौरान जस्टिस फ़हीम सिद्दीकी रिमार्क्स ॾिना त जॾहिं लाॻापियल अख़्तियारनि खे पघारुनि ते एतिराज़ नाहे त मुलाज़िमनि जूं पघारूं छो बंदि आहिनि। अदालत तरफ़ां मुलाज़िमनि खे 6 महीननि जूं पघारूं जारी करण जो हुकुम।
एहतसाब अदालत 266 मुलाज़मन जी जाली भर्ती केस में अॻूणनि म्यूनसिपल ऑफिसरनि खे सज़ा बि ॿुधाई हुई, जंहिं बाद मुलाज़मन जो पघारूं रोकी वयूं हुयूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस समां ॾिठियूं, हिते वठूं था शॉट।